ओ मासत हाँ हे तो मां ॾेखारियां तो सिंधु दरिया कचो ठीक है। कचे जी जेकी आहे त पोज़ीशन तव्हांखे ॾेखारियां थो पाणी जी सारी खे छिकियो पर छिकियो सारी खे ईअं पोखियो का टेंशन न वठो ठीक है। टेंशन का बि न वठो घबरायो सफ़ा बि न पाणी अल्हम्दुलिल्लाह ईअं पोइ आहे ईअं अॼु 26 जुलाई आहे हे मां बीठो आहियां कचे वियो हुअमि कंदकोट ठीक आहे 26 जुलाई हीअ अचे थो ॿेड़ो हाणे हे पाणी एतिरो त वधी वियो आहे। हाणे ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां थो ॿेड़ो अचे थो पियो मूंखे हिन ॿेड़े में दरिया टपणो आहे कंदकोट ॾों आयो आहियां अंदरों कचे मां हे घोटकी मां टपंदुमि कंडाणियुनि वारे पथण तां ऐं हे तव्हांखे उहो ॿेड़ो अचे थो ॿेड़े में तक़रीबन तव्हांखे ॿुधायां थी सम्झां त 50-60 माण्हू चढ़ियल आहे स्कूटर बि आहिनि ही पियो अचे हाणे मां पर हिनखे कयो आहे हाणे वरी जेको तव्हांखे मां ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मज़े वारी ॻाल्हि इहा आहे जेको चवंदा हो त पाए कीअं थो दरिया पाए कीअं थो ऐं साईं खे चवां ढोरा जेके वही वेंदा आहिनि हाणे हे ढोरे जो मंज़रु तव्हांखे ॾेखारियां ठीकु आहे। हे अथसि हिनजो कपर हे कपर खां अची वियो ठीकु हे सिधो दरिया हीअं थो वञे पर गोली थो वञे गोली एॾी मस्ती में आहे ईअं छा ॿुधायां एॾी स्पीड आहे अलाह पनाह ॾे मूंखे त थिए थो भउ सो ख़ुदा ख़ैर करे हितां असां क्रॉस थी वञूं ॿेड़े ते हाणे पाए किथां थो हे जेके ॿूटा तव्हांखे नज़र ईंदा हितां ॿूटनि खां ई ओरे परे ॿूटनि खां जेको वञे थो तीअं दरिया वञे थो सखर पहिरां अच ऐं हे जेको ॿूटनि खां ओरे अचे थो पियो न हे पोइ हे घाड़ो कमु कंदो वञे ठीकु आहे। हे पाणी वञे थो पियो हे ठीकु आहे। हे राति में पाणी हितां चढ़ियो आहे हितां जेको आहे हुयो रस्तो ठीकु आहे रस्तो माना हेॾा वारा जेके ॻोठाई जेके हूंदा आहिनि उहे अची करे हितां चढ़ंदा हुया हाणे हिन रस्ते में पाणी चढ़ियो न रस्ते खे वॾो कंदो वेकर कंदो पोइ हिन रस्ते खे खणंदो अॻियां जिथे ज़मीननि में पहुचंदो ज़मीननि खे टोड़ींदो पोइ वलो ॾींदो वरी जिथे हेठि आयो वरी उते ई लहंदो पाणी फिरंदो अलाए किथे निकिरे थो वञी ठीकु आहे मुंहिंजा साईं सम्झी वई ॻाल्हि खे सो ईअं पईंदो आहे दरिया हाणे हेॾां हे जेको आहे त मथे दड़ा थी विया आहिनि वरी हेॾां अंदरि जेकी आहे लोकेशन हे कमंद बीठा आहिनि कचे में अंदरि गूंद मुल्क छा ॿुधायां तोखे मां त परेशान थी वियो तव्हां बि घणा थी विया हूंदा ऐं हे थी काहीं ॾिसणु लॻी पई आहे हथु कचे जी आहे छा ॿुधायां कमंद आहे हे पाणी की स्पीड न हे घारो तक वञे की अलाह तुंहिंजी शान ॾिस पाणी वॾो आहे दा असुल ॻाल्हियूं छा ॿुधायां तव्हांखे मां कहिड़ियूं घणियां सिंधु दरिया जूं ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह पाणी जाम आहे ऐं टेंशन न वठो छा ॿुधो सारी खे छिकियो पाणी जाम घबरायो न हाणे बसि तव्हां वटि वायूं बाक़ाइदा कोडर कुले ते हुजे नई गन टाइट हुजे लपे में ईअं फाको करे वञी कोडर सो हे पाणी जाम अची वियो आहे ठीकु आहे। हाणे ॿेड़ी जो इंतज़ारु आहे ॿेड़ी विच सीर में आहे हाणे जेको आहे त थोरो स्पीड हुनजी स्लो रखी आहे ड्राइवर हुनजी स्पीड कई आहे सफ़ा स्लो छो जो हाणे असुल विच तेज़ में आहे वॾी स्पीड आहे पाणी खे हाणे हितां आस्ते टन ॾेई फेरे किथे आनी अथसि ॿियो हे ॿेड़ी आहे हाणे विच सीर में आहे ठीकु आहे। हाणे आनी अथसि मां सां के चवां ओ एथी हिते किथे ओ इहे जेका हमारा परियां ॿ बीठा थी हिते मुंहिंजी मोटरसाइकिल हेठि बीठी आहे या असांजी मोटरसाइकिल बीठी आहे गऊं बि बीठी आहे या गऊं बि परे हलंदी गऊं बि चढ़ंदी ओ हे गऊं बीठी थी ठीकु आहे। हे हमारा लिम अची वई कढे थो गंदी लिम त सही थींदी न पाणी लिम निकिरंदी अबूड़ी हमरा के लिम अची विया कॾहिं लिम हली न त वरी रस्ते में करे किन अला भलाई कंदो दुआ कजो हाणे रस्तो हितां पार थिए ख़ैर सां पोइ हितां असांखे चवां सिधो कादरपुर पोइ घोटकी ठीकु आहे पोइ अला मालिका दुआ कजो टाइम बि घटि आहे सफ़ा टाइम घणो थियो आहे साईं खे चवां 5:45 मज़ो अचे थो यार कचे में घुमण सां ॾाढो मज़ो वरितोसीं मौसम बि सफ़ा लॻी पिया गोल्डन हा क्या बात है बस ठीकु आहे ख़ुशि जो आबाद हुजो मेरे तव्हांखे थोरी ॾियणी रिपोर्ट सूरत हाल पाणी जी मौसम इहा लश पश लॻी पिया कल्ह खां वठी बाक़ी अदा खे चवां
गारा पानी जी स्पीडा ही सिंधु दरिया क्या बात है। ठीक है, ओके, अल्लाह हाफ़िज़।